नसीराबाद शहर के मुख्य कारोबारी मरकज गंदे पानी जी नालियों ते उथलण करे शाही बाजार में पानी भीजी वियो आहे, जंहिं सबब दुकानदार सख्त ॾुखियानि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंधी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी। मौजूद आई नसीराबाद के मुख्य कारोबारी मरकज शाही बाजार में, जिते न बोड आई न बरसात पई, पर शाही बाजार न पाणीअ जी लपेट में आ। गंदो पानी शाही बाजार में काहे पियो आ। गुज़रल 20 ॾींहनि खां जेका शहर में सफ़ाई न थी आहे, शहर जूं घिटियूं त हूअं ई गंदगी जी लपेट में हुयूं, पर अॼु उहो गंदो पानी शाही बाजार में अची वियो आहे ऐं बदबू हुजण करे हितां जा दुकानदार वापारी सख़्तु परेशान आहिनि। साईं ॼण दुकान बंदि करण जे जीअं असां कोरोना में दुकान बंदि पिया हूंदा, हाणे अहिड़ो हाल थी वियो आहे जो दुकान बंदि करे घर हली वियूं। गंदो सॼो दुकाननि में, ॿाहिरि घिटियुनि में, नालियुनि में। इहो हिकु टीएम जो नाज़ जो सबूत आहे ऐं असीं जेको आहे सो अॻ में बि केतिरा ई दफ़ा एहतजाज करे चुका आहियूं बाज़ार जे तरफ़ां त बाज़ार जी सफ़ाई कराई वञे ऐं हीउ जेको ज़ुल्म आहे टीएम जो इहो जेको आहे सो हटायो वञे ऐं असीं आला हुकाम खां इहा ई घुर कंदासीं। असांजी मसरूफ़ तरीन घिटी आहे जेके शाही बाज़ार क़िलाथ मार्केट चइबो आहे, उन में अॼु जेको आहे अहिड़ो त गंदो पाणी धप वारो ऐं जेको घिटी आहे तमामु उहा भरिजी चुकी आहे। हिते तमामु घणी जेको आहे सो तकलीफ़ आहे असांखे। अहिड़ी सूरत हाल में हिननि जो कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे, तंहिं करे हुकूमत सिंध खे घुर्जे त बिना देर नसीराबाद शहर में सफ़ाईअ जी न हुजण जो नोटिस रखी जोगा उपा वठे, जीअं पूरे शहर खे साफ़ सुथरो रखियो वञे। कैमरामैन सज्जाद सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।